जामशोर जा रहवासियो, जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त मुसलसिल 2 महीननि खां वठी असांजे शहर जो पाणी बंदि कयो वियो आहे। ऐं सम्झां थो त हिन सूरत हाल जो ज़िम्मेवार टाउन इंतिज़ामिया ऐं हिते जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। त हिन वक़्तु शहर में इहा सूरत हाल वञी बची आहे जो कंहिं मुर्दे खे गुसल ॾियण लाइ बि पाणी कोन्हे को। सख़्तु तकलीफ़ ऐं अज़ाब में शहरी गुज़ारे रहिया आहिनि। पाणीअ जे ढुक हिकिड़े लाइ तरसी रहिया आहिनि शहरी। इन सिलसिले में असां जामशोरे जे रहवासियुनि खे सुभाणे सूमर जे ॾींहुं मंझंदि जो 1 वॻे जामशोर फ्लाईओवर हेठां एहतिजाजी मुज़ाहिरे लाइ गॾु कयो आहे। धरणो हणंदासीं ऐं असीं इंतिज़ामिया खे DC साहब खे अपील था कयूं त जल्द खां जल्द पाणीअ जो मसइलो हल कयो वञे त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। ऐं असीं इहो बि इंतिज़ामिया खे बि ॿुधायूं पिया त असां इहो बि हिते ॾिसूं पिया त हिते मनपसंदि माण्हुनि खे जेको आहे सो टैंकर ॾिना पिया वञनि, सिर्फ़ु चंद मख़सूस माण्हुनि खे। हिते जेके हितां जो वार्ड जो जेको वार्ड नंबर 6 जो जेको वाइस चेयरमैन आहे, उहो सिर्फ़ु जिन्हनि खे पंहिंजे माण्हुनि जिन खे मख़सूस जेके पंहिंजा माण्हू अथसि, मस्जिद इमाम बारगाह में राति जो पाणीअ जो टैंकर लहराए, उतां खां जेके पाणीअ जो पाइपलाइन छिकाए जेके मख़सूस जेके पंहिंजा घर आहिनि उन्हनि खे पाणी जी सप्लाई पई कई वञे। छा ॿी आवाम न आहे? ॿियो कहिड़ो जामशोर जे अवाम ॾोह कयो आहे जो तव्हां मख़सूस माण्हुनि खे सिर्फ़ु पाणी जी सप्लाई पिया कयो? सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कयूं था। असीं इंतिज़ामिया खे ॿुधायूं था त जेकॾहिं पाणीअ जो मसइलो जल्द खां जल्द न हल कयो वियो त असांजी इहा तहरीक अञा ज़ोर वठंदी कंदी। इंशाअल्लाह पहिरें मरहले में जामशोर जे शहरनि खे असां गॾु कयो आहे। मेन बाज़ार खां असां रैली कढंदासीं। उनखां पोइ फ्लाईओवर ते पुरअमन असांजो एहतिजाज आहे। उनखां पोइ जेकॾहिं पाणी नथो अचे त ॿियो असांजो लाइमल इहो ई हूंदो, मजबूरन असांखे टाउन जे इंतिज़ामिया टाउन जे ऑफिस जे अॻियां असां इंशाअल्लाह उते वेहंदासीं, धरणो हणंदासीं इंशाअल्लाह।